नौरीन फातिमा के क़त्ल केस की जांच कुछ ॾींहंनि अंदरि हक़ीक़तनि ताईं पहुची वेंदी। SSP 7 जो इहो चवणु हो। कोटली मां ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। भानसीदाबाद भरिसां क़त्ल कयल नौरीन फातिमा केस में अहम अॻभराई थी आहे। SSP 7 जो इहो चवणु आहे त नौरीन फातिमा के क़त्ल केस की जांच कुछ ॾींहंनि अंदरि हक़ीक़तनि ताईं पहुची वेंदी। ख़ुदा के हाज़िर नाज़िर सम्झी केस की जांच करे रहियो आहियां। यकीन आहे त इंसाफ़ थींदो। SP 7 जो इहो चवणु आहे त नौरीन फातिमा के क़त्ल केस की जांच कुछ ॾींहंनि अंदरि हक़ीक़तनि ताईं पहुची वेंदी। अपडेट्स मालूम कयूं था शौकत मेमण खां। शौकत, वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि इन केस के हवाले सां? जी शायद बिल्कुल भानसीदाबाद लॻ मुबैना तौर क़त्ल कयल नौजवान नारी नूरैन फातिमा मेहर के क़त्ल केस की जांच कंदड़ ASP 7 बेदार वक्त गोंदल चयो आहे त नूरैन क़त्ल केस की जांच अहम मोड़ ते पुजी चुकी है। कुछ ॾींहंनि अंदरि ही हक़ीक़तुनि ताईं पुजी वेंदासीं। बेदार वक्त ASP 7 जो चवणु हो त गिरफ़्तार जवाबदार मोहसिन मेहर खां पुछा ॻाछा करण खां सवाइ बि ॿियूं बि कई शाहिदियूं गॾु करे वरितियूं आहिनि, जिन जे आधार ते तमामु जल्द नूरैन के कातिलनि ताईं पुजी हक़ीक़तूं ज़ाहिर कंदासीं, अवाम आॾो हक़ीक़तूं पधिरियूं कंदासीं। हिन टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मां ख़ुदा के हाज़िर नाज़िर सम्झी केस जी जांच करे रहियो आहियां। मूंखे यकीन आहे त नूरैन जे क़त्ल सां उनजे खून सां इंसाफ़ थींदो। ॿिए तरफ़ मक़तूला नारी जो नंढो भाउ आहे एहसन मेहर, उन जो चवणु आहे त उन मीडिया सां ॻाल्हायो। उन चवणु आहे त पुलिस मुंहिंजे भाउ मोहसिन के गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। खांसि ज़ोरी बयान वठण जो ख़दशो नज़ार कयो आहे। उन चवणु त बेगुनाह हुआ। उनजी जेको आहे खेसि फौरी तौर ते साम्हूं आंदो वञे। हिन पंहिंजी भेण जे लाइ शइ जो नालो इस्तेमालु करे चयो त शइ बि असांजी वई आहे, परेशान बि असांखे कयो थो वञे। होॾां केस जे फ़िरियादी नूरैन जे मुड़ुसु मंसूर सुमरे सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो बि चवणु आहे त मूं ते राजूणी करण जे लाइ दबाउ विधो पियो वञे। 40 लख रुपयनि जो इशू थियारे फ़ैसिलो करण लाइ ज़ोरी जेको ज़ोर विधो पियो वञे। हिन जो चवणो त 40 लख त छा पर 40 करोड़ मिलनि या भली मुंहिंजी ज़िंदगी छो न हली वञे, पर केस सां कॾहिं बि हथु न खणंदुसि। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिन जो चवणो त पुलिस जी जांच मुकमल थियण ताईं इंतज़ारु करे रहियो आहियां। कोर्ट न इंसाफ़ जे हर इदारे ताईं वेंदुसि, पर पंहिंजी मक़तूला ज़ाल जे खून सां इंसाफ़ थियण ताईं ख़ामोश न वेंदुसि। इहो ॿुधाइजो त जेका नौरीन आहे उन जो पंहिंजे मुड़ुस सां जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा बि वायरल थी आहे। उहा जेका चेट आहे उन जो तस्वीरूं साम्हूं आयूं आहिनि। उन हवाले सां बि आगाह कजो। SP जो इहो छा चवणु आहे इन हवाले सां? जेका चेट साम्हूं आई उन ते जांच में कहिड़ी तरह सां मदद मिलंदी? शायद हुन बाज़ाब्ता तौर ते कुछ ॿुधाइण खां फ़िलहाल लवायो आहे। हुन चवणु त केस ते असरअंदाज़ थींदियूं ॻाल्हियूं, उन करे हुन अलबत्ता इहो ज़रूरु चयो त अहम शाहिदियूं हथु करे वरितियूं आहिनि। तमामु हक़ीक़तुनि जे तमामु वेझो पहुची चुका आहियूं। अलबत्ता इन हवाले सां बाज़ाब्ता तौर ते बाद में ॿुधायो वेंदो। बाक़ी ASP 7 बेदार वक़्तु जेको हिन केस जी जांच करे रहियो आहे, SSP जामशोर पारां जांच ऑफिसर मुक़ररु थियल आहे, उनजो चवणो त असांजी तफ़्तीश हले पई ऐं असां हक़ीक़तुनि जे तमामु वेझो पहुची चुका आहियूं। ठीक है, वॾी महिरबानी शौकत अपडेट करण जे लाइ।